अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां अवां जो मेज़बान मुनव्वर हिंद। नाज़रीन, लाड़काने में बिजली जी लोड शेडिंग जेको आहे आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। लाड़काने में 8 खां 10 कलाक जेको आहे रोज़ानो बिजली बंदि कई थी वञे, जंहिंजे करे जेके लाड़काने वासी आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। लाड़काने में बिजली बंदि हुजण जे करे घरनि में जेको आहे सख़्तु गर्मी आहे ऐं मासूम ॿार पीरसन माण्हू जेको आहे तमामु घणो तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त लाड़काने में जेको आहे कहर जी गर्मी आहे ऐं टेम्परेचर तमामु घणो हुजण जे करे माण्हू जेको आहे उहो घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पर बिजली जो जेको आज़ार आहे उहो तमामु घणो आहे। बिजली जा जेके ॻरा बिल आहिनि वापडा जे पारां उहे मोकिलिया था वञनि, पर उन जे बावजूद बि बिजली जेको आहे उहो सही तरीक़े सां नथी ॾिनी वञे। सॼी राति बिजली बंदि हुजण जे करे माण्हू जेको आहे सही तरीक़े सां आराम बि नथा करे सघनि, उहो निंड पूरी नथा करे सघनि। सुबुह जो जॾहिं ड्यूटियुनि ते वञनि था त उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। जॾहिं त वापडा अमलदारनि पारां जेको आहे डिडक्शन बिल ऐं माहवार ॻरा बिल बि मोकिलण जे बावजूद बिजली जी लोड शेडिंग ते कंट्रोल न थी सघियो आहे। अण ऐलानल लोड शेडिंग कई थी वञे। इन हवाले सां लाड़काने वासियुनि खां पुछूं था त उहो बिजली लोड शेडिंग बाबति पंहिंजा वीचार कीअं था वञनि। अदा जीअं त असां ग़रीब मुक़ाम जा रहवासी आहियूं, असांखे 3 महीनो आहे इहो ट्रांसफार्मर जो आज़ार हले थो। हिकिड़ो फेस वञे थो ठहनि था, ॿियो फेस वञे थो, ॿियो थो वञे, टियों थो वञे। असां SDO साहिब खे, जेके हितां जा लैंडमैन आहे या LS आहे लैंड सुपरिटेंडेंट, ॿुधो साईं, उन्हनि खे बार असां अर्ज़ु कई आहे, बाबा हे असांजो मसइलो आहे, घर में ॿार बचा आहिनि, जायूं सोड़ियूं न, असांजा बचा मरनि था पिया, इन ट्रांसफार्मर जो मसइलो हल कयो। हाणे अगरि थोरी घणी चोरी थिए थी, चोरी वापडा पाण थी कराए। ॿुधो साईं, माण्हू एजेंट छॾियल उन्हनि जा जेके पैसा कमाइनि था, महीने में लख बि कमाइनि था, 2 लख बि कमाइनि था, ज़रूरु हिननि खे ॾियनि था न। मक़सदु इहो आहे, असां सां वॾो आज़ार आहे, बचड़ियाल माण्हू आहियूं, सभु हिते ग़रीब तबिको आहे, ऐं सभु हिते नंढा मुलाज़िम आहियूं। ॿुधो साईं, हिते वॾो आज़ार आहे। असां जॾहिं खां AC साहिबु आयो आहे, असांजो नालो अथसि पंहिंजो फुल पोटरो आहे। ॿुधो साईं, ॿियो एक्स साहिबु आयो आहे, ख़लील अहमद चांडियो साहिबु। इन्हनि ॿिन्हिनि असां सां एॾो आज़ार कयो आहे, शायदि इन्हनि खे को मंथली मिले थी मथां। ॿुधो साईं, शायदि अॻियो हूंदो एक्सिस ख्वावड़ साहिबु हूंदो, तमामु बहितरीनु माण्हू हुयो। ॿुधे न, उन दौर में इहा हरकत न थिए पई। हाणे खुलम खुला रिश्वत हले थी, खुलम खुला मार्केट हले थी पई, कोई पुछण वारो न आहे। ॿुधो न, असांजो 3-4 ॾींहं ट्रांसफर बंदि आहे। ॿुधो साईं, ट्रांसफार्मर बंदि आहे। असां एॾो परेशान थिया आहियूं, सॼी राति ख़ुदा 2 मायूं असांजे हॉस्पिटल में, हिकिड़ो ॿारु मरी वियो आहे। हाणे उहो केस असां एक्सन जे मथां, AC जे मथां, SDO जे मथां कंदासीं। इहे फेसिंग था, लोड घणो आहे, हुतो डायरेक्ट पाण बि माण्हुनि खे चवनि था भली हणो था, ऐं डायरेक्ट हिननि जा एजेंट बि हणनि था, जेके हिन लाइ माण्हू कमु कनि था पिया। इन जे करे ट्रांसफर फेल थो वञे। नंढा मौसम ॿार बीमार माण्हू, शुगर जा मरीज़, कार्डियोलॉजी जा पेशेंट आहिनि, कार्डियो जा। ऐं SDO पीरज़ादो साहिब खे काफ़ी कंप्लेनियूं कयूं आहिनि, पर उनजे कन ते जूअं कोन थी चुरे। उनजा जेके टाउट आहिनि, ॿाहिरि वञी बिजली जेको आहे सो प्राइवेट माण्हुनि छॾियल आहिनि, उन्हनि जा बिजली ओवरलोड थी वञे, उनजे करे ट्रांसफार्मर हले कोन थो। हिकु फेस अचे थो, ॿियो वञे थो, डे टू डे इहो ई असरु आहे। इन जे करे असां तमामु निहायती साईं खे अर्ज़ु था कयूं त हिन पाड़े जे ग़रीब मुक़ाम जे ॾुख खे, पीड़ खे मद्देनज़र रखी करे जेको आहे सो असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बिजलीअ जी सहूलियत ॾिनी वञे, जीअं नंढा बच्चा बीमार जेको सफ़र था कनि उन मुसीबत परेशानी खां बची सघनि। साईं, बिजली जेकॾहिं 2 कलाक अचे थी त 12 कलाक वञे थी, 2 कलाक अचे थी त 10 कलाक वञे थी। अहिड़ो असरु आहे। इहा कहिड़े कम जी बिजली आहे साईं, जो 2 कलाकनि में माण्हू जेको आहे अचे ई कोन थो। ऐं चवंदा त असांजे फिक्स कयो पैसा त पोइ असां इहे हलाईंदा। हाणे पैसा हुजे को हिते सरमाएदार माण्हू, हे महलो ई ग़रीब मुक़ाम आहे, कुल नंढा माण्हू था हिते रहनि, कुल ग़रीब माण्हू मज़ूर माण्हू था रहनि, हुननि जूं ख़्वाहिशूं वॾियूं आहिनि जेके पूरियूं नथा करे सघनि। इन जे करे मीटर टोटली लॻियल आहिनि, पर जेके उन्हनि जा एजेंट आहिनि, भले मीटर जे एयर कंडीशन हलाइनि था त कुंडा सिस्टम में थी हले। इन जे करे असां सफ़र था कयूं। SDO साहिबु इन ॻाल्हि खे सफ़ा हल्को थो वठे, कुझु तवजो हुनजो आहे ई कोन त हिते जेको आहे सो हिन ते नज़रसानी करे। ग़रीब मुक़ाम महलो गुज़िरियल 2 महीननि खां शदीद पीड़ ऐं तकलीफ़ में आहे। हर हिकु माण्हू परेशान आहे। कंहिं घर में बीमार न हूंदो, का घर में का वॾी आहे, सॼी आहे, औरत आहे, बीमार आहे, हुनजी मजबूरी कंहिंखे सम्झ में ई कोन थी अचे। असां निहायती अपील था कयूं वस वारनि अमलदारनि खे, SDO HESCO खे, हिननि खे सभिनी खे त जा त हिन करप्ट SDO खे हटायो वञे, को ईमानदार LS ऐं SDO रखियो वञे, ग़रीब मुक़ाम जो मसइलो हल कयो वञे। 2 महीना थी विया आहिनि साईं, सुकून जो नथा गुज़ारियूं। बसि हेॾो अचे थी, हेॾो वञे थी, कॾहिं हूअ लिंक ख़तमु आहे, कॾहिं हो लिंक ख़तमु आहे।
हेॾे अचनि था भाऊ वारा को थो चए त जेको आहे 500 हिन खां वठो 500 हुन खां वठो सभिनी खां जमा करे हर दफ़े में हिननि खे ॾियूं था हफ़्ते में ईअं सम्झो 30-40 हज़ार हयूं था वञनि ॼणो असां हिननि जे लाइ वॾो को दाह लॻा पिया आहियूं। हाणे वेल में पइजी आहियूं 2 ॾींहं थी विया आहिनि त वरी आहे ई कोन बिजली जे आहे त वरी उन्हनि जे पसंदीदा माण्हुनि वटि आहे जेके माना उन्हनि खे इनकम गिव एंड टेक हले थो कमु ॾियणु वठण वारा आहिनि उन्हनि वटि बिजली आहे। हाणे असां रेडी वारा माण्हू कैटेगरी ॾिसो असांजी हाणे हिनखे मां काॾूं 1000 ॾियां घर वारनि खे ॾियां या हिनखे ॾियां 1000। हाणे इहो बि हिकिड़ो चकर 2 चकर न हर दफ़े में बाबा इहा इज़त असांजी ईअं गरक करे छॾी अथऊं ईमानदारी पाण खाऊं या हिननि खे ॾियूं काॾां जी कयूं एॾो तकलीफ़ में आहियूं असां 3 ॾींहं अॼु त बसि सफ़ा 62 में आहियूं। हिते लाड़काणे में बिजली जी लोड शेडिंग एतिरी त वधीक आहे जो घरनि में मोटर जेको आहे पाणी वारो उहो न पियो हले माण्हू पाणी पीअण जे लाइ परेशान आहिनि। हिते तव्हां पाण ॾिसंदा हूंदो त मां वण जे हेठो हिते वेठो आहियां घरनि में बिजली कोन्हे का ऐं सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं बर्फ़ बि हिते कोन पई मिले बिजलीअ जे करे जेके बर्फ़ जा कारखाना आहिनि उहे बि हिते कोन हलनि पिया तंहिंजे करे ॿार नंढड़ा मासूम इहो सभु जेको आहे पाणीअ जे मसइलनि जे करे परेशान आहिनि। वापडा वारनि खे इहो घुरिजे त कुझु हिन सख़्तु गर्मीअ सबबु माण्हुनि जो ख़्यालु कनि ऐं बिजली टाइम सां ॾियनि ऐं जेको आहे सो 10 खां 12 कलाक मुख़्तलिफ़ महलनि में जेको आहे सो बिजली बंदि कई पई वञे। बिजली जा पेनल्टियूं बि लॻाइनि था डिटेक्शनियूं बि हणनि था चवनि था त बाबा हीअ जेको आहे सो हीअ टैक्स आहे केतिरी टैक्सियूं तव्हां बिल खे तव्हां चेक कंदव त उन में केतिरियूं टैक्सियूं जेको आहे सो इंक्लूड हूंदियूं उन बावजूद बि जेको आहे सो असांजे लाड़काणे वासियुनि खे जेको आहे सो असांखे बिजली मुहैया नथी कई वञे जंहिं सबबु जेको आहे केतिरा ई भेरा असां एहतिजाज बि कया आहिनि ऐं उन हवाले सां को ॿुधण वारो कोन्हे को न ई हिते लाड़काणे में के सियासी माण्हू असांजी का वार कनि था ऐं बिजली जो तमामु सख़्तु में सख़्तु बुरान आहे। लाड़काणे जे अंदरि वॾी हिकिड़ी जेको आहे वापडा वारनि जी ॿिए खे वारो सिस्टम रहियो आहे माण्हू ॾाढा असांजा परेशान आहिनि ॾाढी असां मज़मत था कयूं जॾहिं खां वठी हीअ हुकूमत आई आहे त सिंधी माण्हुनि सां अलाए कहिड़ो माटेली माह वारो सुलूक रखियो अथऊं बिजलीअ जो बोरा हथरादू हासकारी जॾहिं बि ॻाल्हायूं था बाबा चई साईं जेको फॉल्ट थी पियो आहे इन जे करे असांजा माण्हू ॾाढा परेशान आहिनि 6-8 कलाक बि इहो ख़ुशिनसीब आहिनि कुझु महलनि में उनखां पोइ बिजली अचे थी पर जे न त काफ़ी त अहिड़ा 2-2 ॼणा बिजली ई कान्हे का सख़्तु मज़मत कयूं था वापडा जे अहिड़े अमल जे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी त सिंधी माण्हुनि सां ऐं सिंध जे जेके रवासी आहिनि उन्हनि सां इहो माटेली माह वारो सुलूक बंदि कयो वञे। असां बि हिन मुल्क जा सिंधी माण्हू बि हिन मुल्क जा शहरी आहिनि असां बि हिन मुल्क जा जेको आहे सो ठाहिण में असांजो वॾे में वॾो जेको आहे कंट्रीब्यूशन रहियो आहे असां सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे ऐं वापडा वारनि खे इहो असां हिन प्लेटफॉर्म तां इहो चिताव था ॾियूं त असां लोड शेडिंग ख़तमु कई वञे। बिल्कुलु तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल ईद खे कुझु ॾींहं गुज़रिया आहिनि जॾहिं त हिननि ऐलान कयो हुयो त असां ईद जे दौरान बि लोड शेडिंग न कंदासीं बिल्कुलु हुननि पंहिंजे ऐलान जो बिल्कुलु पूरो फ़ाइदो वरितो त हुन में बिजली सिर्फ़ु हले ई 2 कलाक पई उन खां पोइ हाणे जे ॾिठो वञे वरी ईद जीअं गुज़री आहे दुकान कारोबार खुलिया आहिनि त हाणे उनजे दौरान उन्हनि वधाए करे 10 खां 12 खां 18 कलाक करे छॾियो आहे ऐं राति जे टाइम त बिजली ॾिसूं ई कोन था जे वञूं था ॿाहिरि त गर्मी आहे चलो ठीकु आहे असांजो गुज़र सफ़र ॿाहिरि थी थो वञे गर्मी में गुज़ारींदा वञूं जेके नंढा ॿार आहिनि घर में आहिनि औरतूं उहे कीअं गुज़ारींदियूं अहिड़ी लोड शेडिंग में अहिड़ी गर्मी में को वापदारनि खे ख़ुदा जो कहर नाज़िल थिए ख़ुदा हेॾो ॿुधाइनि था असां 1 पॉइंट कई आहे लोड शेडिंग ख़तमु थींदी फ्री ऑफ लोड शेडिंग आहे किथे आहे इमरान ख़ान जे जेके चइबो दावा त मां पाकिस्तान में तब्दीली आणींदुसि तब्दीली इहा आहे त असां हींअर गर्मीअ में मरूं था ऐं घर में ॿार गर्मी मरनि था। सर 2 महीननि खां असांखां बिजलीअ जो इहो आधार आहे रोज़ु असां वटि ईअं हूंदो आहे कॾहिं 1 लिंक वई कॾहिं 2 वई कॾहिं 3 वई कॾहिं त सिरूं पथर ॿधी असांखे माना लिंक ठाहे ॾेई हलिया वेंदा आहिनि जॾहिं असां ॿाराड़ी में वेठा आहियूं। बहरहाल त माना असां वटि जेको हिननि जो जेको ॾियणु वठण वारो सिलसिलो आहे प्राइवेट माण्हू हिननि जा छोकिरा पंहिंजा रखियल आहिनि उहे ईअं ई चवंदा आहिनि त बाबा तव्हां कुझु हिननि खे बि ॾियो भली तव्हां डबल लाइन हलायो चवण जो मक़सदु इहो माना माण्हू सभु एयर कंडीशन ते वग़ैरह सभु बिना मीटर जे हलाइनि था ऐं असां वटि हिन वक़्तु 80% पंहिंजा मीटर लॻल आहिनि तंहिंखां पोइ बि माना असां आधार में कुंडी करे यार उहो छा नालो माना पंहिंजे लय में लॻो पियो आहे तंहिंजे करे असां वसारनि खे इहा ई अपील कंदासीं त असां इंसाफ़ कयो वञे। असां एसडीओ साहिबु को बि सहकार नथो करे राति बि आहे सिर्फ़ु ट्रांसफार्मर लाराए हले वियो हिन वक़्तु ताईं लॻो ई कान्हे को तंहिंजे करे असां छा था करे सघूं। इहो त असां खां पहिरीं राति चयूं त असांखे हिन 30-40 हज़ार ॾियो तव्हांखे ठाहे ॾींदासीं इहो इन करे छॾे हलिया विया तंहिंजे करे त असां कल्ह धरणो आहियो हुते हड़तालूं कयूंसीं इनजे करे कयो त ग़रीब माण्हुनि छोकिरा काॾों आणींदा असांजा हिते 500-1000 कमाइण वारा हिननि खे ॾियनि या घर ॾे ॾियनि पोइ तंहिंजे करे असांखे मजबूरनि इहो ई क़दम खणणो पियो जेको असांजो क़ानूनी हक़ आहे। हर घर में बचो ॿार नंढो वॾो आहे बीमारी बड़ी आहे या कुझु अचूणियूं ॿियो महीनो एतिरो आज़ार आहे पाड़ो वॾो ट्रांसफर में हिकिड़ो
ॿियो वरी असांजा वापदारा साहिब जेके आहिनि अचनि था त लैंडमैन फलाण ढीड़ मटीरियल इन्हनि तमामु घणो आज़ारु कयो आहे। पंहिंजो हिसाबु पाण रखनि था, 500 वठी लैंड टुकुट हुजनि था, वरी शाम जो कटनि था, वरी सुबुह हणाइनि था। इन जे करे असांजो धंधो ई बंदि आहे। ग़रीब माण्हू आहियूं, छा कमायूं, छा करे सघंदासीं। किथां पंधु करे अचूं था, दरिया ॾांहुं अचूं था रोज़ी करणु, हिते जो अफ़ाल पूरा लॻा पिया आहिनि। इमरान खान खे असांजी अपील आहे, अगरि सिंध गवर्नमेंट अवाम निकिरणु चाहे निकिरे सघे थी, धरणा बणी सघे थी। असांखे चयो आहे बिजली टाइम जी ॼण ट्रांसफार्म न हुजनि त उनजी वधीक महिरबानी थी पवंदी। बाक़ी लैंडमैन जेके हितां वारा जेके आहिनि कंहिं कम जा न आहिनि, इन्हनि खे हटायो वञे, को सुठो ऑफिसर आणो वञे। खां वठी बेज़गांव वेठा आहियूं, हिकु जोड़ो बि कोन ठाहे सघिया, मशीनियूं हरी बिल उहे चढ़िया पिया आहिनि, कंहिं कम जा बि न थिया आहियूं। सभु हिकु ड्रेस ठहंदी आहे, पोइ बि 200-250 बचंदा आहिनि, घर खणी ईंदा आहियूं। उन मां 3-4 ॾींहुं आहे, ईद खां पोइ ईअं वेठा आहियूं। अवल बि ईअं वियासीं, पोइ इहो जोड़ो बि आयो आहे, वांदा वेही हलिया था वञूं, को बि माना रद्द अमल कोन्हे को। हर को पंहिंजी फरमाइश पूरी करे, हीअं थींदो, फलाण थींदो, टी थींदो, ॻाल्हाए हलिया था वञनि। बिल ओतिरो थो अचे, बिल तव्हांखे हाणे बि ॾेखारिया, बिलनि जा गोॾे जो बिल थो अचे, रुगो असां भरे मोकिलनि था। नालियूं ॿाहिरि रोड दुकान लोग नालियूं पाणी बीठो आहे, कंहिं कम जो बि माना हुकूमत नाकाम आहे असांजी। असांजी हुकूमत इमरान खान खे सभिनी खे अपील आहे, असांजे पाण खे सिहत कयो वञे, बिजली तमामु बहितरीनु हले वञे। साईं असां बिजलीअ करे ॾाढा परेशान आहियूं, मज़ूर तबिको आहियूं, पोरियत माण्हू आहियूं, दुकान असांजा किराए ते आहिनि। 2 कलाक बिजली आहे, 4 कलाक असां वटि बिजली न आहे, अढ़ाई लानिया लोड शेडिंग लॻी पई आहे। उन जे करे असां जेके आहियूं ॾाढा परेशान आहियूं। असां इंतिज़ामिया खे अर्ज़ु कयूं था त लाड़काणे वासियुनि लाइ कुझु न कुझु सोचनि, ऐं असांखे ॿियो कुझु न घटि में घटि असांखे बिजली जी सहूलियत ॾिनी वञे, जो असां पोरियत माण्हू जेके आहिनि असां रोज़ी करे सघूं। साईं इहा जेका लोड शेडिंग, साईं हिन में असांजो जेका लोड शेडिंग थिए थी, हिन में असांजो रोज़गार जेको आहे ॾाढो मुतासिर थियो आहे। असां ॾाढा परेशान आहियूं। हिकिड़ा लॉकडाउन, ॿिया किराया भाड़ा असांजो निज़ाम आहे बिजलीअ ते। जेकॾहिं बिजली न हूंदी त किराया भाड़ा पोरियत माण्हू शाम जो असां छा खयूं वञूं। साईं ॾाढा परेशान आहियूं। असांखे इंतिज़ामिया सां इहो ई अर्ज़ु आहे, इहा ई रिक्वेस्ट आहे, इहो ई चऊं था त घटि में घटि ॿियो कुझु न, पर लाड़काणे वासियुनि खे जेका टाइम टेबल वारी बिजली आहे सा था ॾियनि। गुज़ारिश कंदासीं भाड़ा इंतिज़ामिया खे, जो हे ट्रांसफार्म हिकु रीडर अचे ऐं तारूं हणे थो, असां पाण उन सां बीठा आहियूं, उते ॾिसूं था त रीडर जो कहिड़ो कमु, जो हिकु धमाको थियो, ॿियो धमाको थियो, ट्रांसफार्म सड़ी वियो। त हे लैंडमैन वारनि जो कमु आहे, जो सुपरिटेंडेंट चेयरमैन साहिबु उनखे आर्डर ॾींदो आहे, उहो आर्डर वठी एसडीओ जे ज़रिए ईंदा आहिनि। त हे असांखे कलाकूं जेको इहो ट्रांसफार्म त लाहे वियो आहे, त इहो असां चेयरमैन वापडा वारनि खे चवणु चाहियूं था त इन खां पुछनि त तूं जो हिन में सेक्शन लॻे थो, तूं मीटर रीडिंग ऐं पेपर ॾिसे थो जेके अचनि था, हिन में कीअं अथव हथ विझे। इहो लैंडमैन जो कमु आहे, त इहो उन इंतिज़ामिया जो एक्शन खयो वञे। रोज़ नओं वापदार अचे पिए थो, तारूं हयूं हलियो थो वञे, ख़बर ई नथी पए, धमाको ॾेई फाटी थो पए। वरी चयोसि त मुतासिर थिए थो न, ॿाहिरि जो कमु आहे, मथो बिजली कान्हे, लाज़मी मुतासिर थींदो न। इहो तक़रीबन 3-4 ॾींहं आहे, हफ़्तो सवा थी वियो आहे। कलाक हले थी, कलाक नथी हले, मतिलबु हिन जो कमु सिधो न आहे कोई बि। बिल हर शइ आहे, बिल आहे, मीटर लॻल आहे ॿाहिरां, पैसा कुंडियुनि वारनि वठंदा आहिनि, जंहिंजियूं कुंडियूं आहिनि। केॾी गर्मी लॻी पई आहे, ॾींहं गरम आहिनि, बिजली कान्हे का त ॾाढा ॾुखिया था थियूं साईं। बिजली खां बग़ैर ॾाढी ॾुखियाई आहे, केॾी गर्मी लॻी पई आहे। बिजली भला केतिरो टाइम अचे थी या न? साईं असां वटि हिते बिजली आहे ई कोन, तव्हां ॾिसी सघो था। साम्हूं न ट्रांसफार्म आहे, न बिजली आहे, न बिजली जी का सहूलियत ई आहे असां वटि। का बि सहूलियत असां वटि बिजली जे हिसाब सां का बि कोन्हे का। जी साईं, महीनो त लॻल आहे साईं, मीटर बि साईं, हा हर महीने मीटर जी, हा साईं, बिल बि उहे साम्हूं पिया हूंदा। बिल ॾेखार छोकिरा खणी असांखे, बिल बि असां वटि पिया, हर शइ लॻो पिया, त बि साईं बिजली असां वठूं था शुरू। साईं बिजली कल्ह खां वठी कोन्हे का, कल्ह खां वठी बिजली कोन्हे। इहो ई ऊंदे में वेठा आहियूं, जेको आहे सो दुकाननि जूं मसवाड़ूं बिल बिजलियुनि जा फुल था अचनि, उहे पे कयूं था टाइम ते, ऐं टाइमिंग का बि न आहे। अचे थी त बसि अचे थी, जे वञे थी त हुनजो को बि टाइम न आहे। 2-2 कलाक, 3-3 कलाक, 4-4 कलाक बि माना हली थी वञे बिजली। असरु तमामु घणो पियो आहे। ॾिसो था साईं, तव्हां विझणा हथ में लेडीज़ धंधो आहे, कोई अचण लाइ तयारु न आहे, ऊंदे में वेठा आहियूं। असांजो धंधो आहे ई बिजलीअ सां, बिजली न आहे त धंधो न आहे। पर असांजो न पूरी मार्केट जो ईअं आहे।
वापडा वारा चवंदा असां लोड शेडिंग ख़तमु करे छॾी आहे, पर ईअं आहे न, इहा ग़लति ॻाल्हि आहे। साईं असांजा नुमाइंदा आहिनि, जेको आहे यूनियन आहे असांजी, असांजा सदर साहिबु आहिनि, नायब सदर साहिबु आहिनि, उन्हनि जी कोशिशूं जारी हूंदियूं आहिनि, पर को बि रिलीफ न मिलियो आहे। साईं हे असां ईद खां वठी असांजे आज़ार आहे, ईद खां 2 ॾींहं अॻु में ट्रांसफार्म ख़राबु थी वियो, असां जेको आहे जनरेटरनि ते कमु हलायोसीं, उहो पुराणो ट्रांसफार्म ॾेई आहे, जेको हिन वक़्तु ताईं बिजली बंदि आहे। 10,000 बिल बि भरियूं, पोइ बि असांजा आज़ार आहे, केरु निकिरण लाइ तयारु कोन्हे, काॾे निकिरूं। AC साहिब बि नथो ॿुधे, ADO बि नथो ॿुधे, परेशान लॻा पिया आहियूं। 5 ॾींहं लॉकडाउन जेको आहे 2 ॾींहं लॉकडाउन आहे, 5 ॾींहं वेठा आहियूं, 5 ॾींहं बिजली बंदि आहे। मालिकनि जो किरायो कीअं ॾियूं, बचा कीअं पालियूं, माल वापारनि जो दुकान किराए ते काॾे वञूं, असां परेशान थी विया आहियूं। मालिकनि जो त हक़ आहे किरायो, 1 महीनो छॾींदा, 6 महीना त असांखे न छॾींदा न। असां लाइ वॾी परेशानी आहे, ख़ासि करे रेशम करी खे टारगेट कयो आहे वापडा वारनि। त साईं कंहिंसां ॻाल्हियूं, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। उहिदेदार फ़ोन था कनि, उनजी फ़ोन नथा खणनि, अचूं था इहो ॿाहिरि ट्रालो रखी आहे, जेको हिन खां ताईं माना ट्रालो कम जो ई न आहे, रुगो ट्रांसफार्म पियो आहे, बिजली आहे ई कान। हे बि हाणे जनरेटर जी बैटरी था हलनि, जेको असां वेठा आहियूं थिया 5 ॾींहं इहे वेठा आहियूं, बिजली बंदि आहे, 2 ॾींहं लॉकडाउन आहे, न सिंध हुकूमत थी ॿुधे, न वफ़ाक़ थी ॿुधे। असां परेशान आहियूं, कारोबार कोन्हनि, असां कर्ज़ी थी विया आहियूं। दुकान बंदि करण लाइ तयारु थी विया आहिनि, बसि दुकान बंदि करे घर रेड़ियूं हलायूं। MP असांजी ॿुधंदा आहिनि, असां केॾे वञूं, को मिलण लाइ तयारु कोन्हे, बसि अलाह ई ॿुधंदो असांजी, ॿियो केरु ॿुधंदो असांजी। साईं वॾो मुतासिर थियो आहे, वॾो, जेको पुछंदो हुन जी अखियुनि में ॻोढ़ा वेही ईंदा, सभु परेशान, सभु कर्ज़ी थी विया आहियूं असां। साईं अलाह इन्हनि खे हयाती ॾे। हा, बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहम्मद अवेद शेख, सदर रेशम गली, जनरल मर्चेंट। सर अर्ज़ु इहो आहे त नाजाइज़ी बिल, डिडक्शन बिल, उन खां अलावा अॻे सहू साहिबु हूंदो हो, ख़ान मोहम्मद सहू माण्हुनि खे रिलीफ ॾींदो, कटे ॾींदो। हे AC साहिबु आयो आहे त कंहिं बि माण्हू खे रिलीफ नथो ॾिए, न कटे थो ॾिए, रहंदो डिडक्शनियूं। उन खां अलावा हर ट्रिपिंग रेशम गलीअ जो मेन एरिया आहे, कमर्शियल एरिया आहे, जेका लाड़काणे जी दिलि सड़ी वञिबी आहे। ईदनि जे टाइम में जेको आहे सो ट्रांसफार्म सड़ी आहे। असां ईदनि जा ॾींहं बि अलाए कीअं तकलीफ़ुनि सां गुज़ारियासीं। हे अहिड़ो ॾिसो था ज़मानो माहौल थी वियो आहे जो तव्हांखे अलाए ॾिसो था त कोरोना जे करे बाज़ारियूं घटिजी वियूं आहिनि, चङा अछी पोशाक वारा माण्हू उहे बि तक़रीबन डैमेज थी विया आहिनि। असांजा रोड रस्ता ॾिसो, असांजूं नालियूं ॾिसो, सफ़ाईअ सां कुझु बि न आहे इंतिज़ाम। उन खां बावजूदि बिजली वारनि त असां सां एतिरो ज़ुल्म कयो आहे जो इंतिहा ज़ुल्म, जेको आहे असां वञूं काॾे 6 बजे सुबुह जो दुकान 9 बजे खोलियूं था, शाम जो 6 बजे बंदि था करे हलिया वञूं। पुलिस जी लठ आहे त बाबा बंदि कयो, DC साहिब जो बि हुकुम आहे त बंदि कयो, उहो बंदि करे वञूं था। असां घरनि जा ख़र्च नथा हलाए सघूं, क्राइसिस में बि आहियूं। हिकु घटि में घटि 4 मुलाज़िम आहिनि, उहे काॾे वञनि। उन खां अलावा बिजलियुनि जा बिल, डिडक्शनियूं अलॻि। उन खां अलावा बिजली 5 मिंटनि में ट्रिपिंग, जेकॾहिं 2 कलाक ॾियनि था त 8 कलाक बंदि था कनि। हे उहो माहौल न आहे। जेकॾहिं न आहे त अलाह वास्ते, ख़ुदा वास्ते महिरबानी करे पंहिंजे इन माहौल खे सिधो करायो। असां बिल ॾियण लाइ रेशम गली जा दुकानदार सभु पेड बिल कंदा आहिनि। बराए महिरबानी करे असां जीअं इल्तिजा था कयूं, अर्ज़ु था कयूं जनाब CO साहिब खे, चीफ खे, वापडा डायरेक्टर खे, सभिनी खे, CO खे, सभिनी खे अर्ज़ु कयूं था त अलाह वास्ते कुझु लाड़काणे जो रहम कयो, अलाह वास्ते कुझु लाड़काणे जो रहम कयो। महिरबानी करे बिजलीअ जो जेको बि आहे सॼो निज़ाम सिधो कयो। हिते रेशम गलीअ में तारूं इहे आहिनि, तव्हां ॾिसो तारुनि जो कहिड़ो सिलसिलो आहे। उन खां अलावा अलाए कहिड़ा हिननि जा माण्हू प्राइवेट रखियल आहिनि। बिजली असांजे लाड़काणे में जेका शेड्यूल आहे, हर 4 कलाकनि खां पोइ 2 कलाक बीती आहे, लेकिन हे 8-10 ॾींहंनि खां वठी 2 हफ़्तनि खां वठी इन जो को बि शेड्यूल कोन्हे। उन में बि असां बि उन खां पोइ हे वापडा जा पंहिंजा एम्प्लॉइज़ सभु इन्वॉल्व आहिनि। हर जेका घिटीअ में सीज़नली AC जो ॻाल्हायल आहे, हर AC 5000 सीज़न महीनो, उहो 2 ACयूं त 8000, 4 ACयूं त 10,000, 15,000। सॼे महलनि में जेके बि कुंडी सिस्टम थी विया आहिनि, केबल जो सिस्टम जेको लॻल हो उहो बि हिन महिल तबाह थी चुको आहे। बसि जेके डिपार्टमेंट वापडा जी आहे उहा बि खसारे में आहे, कुझु थिए कोन थो। ऐं वापडा जा एम्प्लॉई मां ईअं चवंदुमि ॼण शेख चिली आहिनि, जंहिं वण ते वेठा आहिनि उन शाख खे वेठा था कटनि।
जंहिंजो खाइनि था डिपार्टमेंट उनखे ई नुक़सान था ॾियनि ऐं आवाम त चवनि था बिजली चोरी में एॾो ख़ुशि आहिनि ॼण हिन सोमनाथ मंदरु ॼण हिननि फतेह कयो आहे। रोज़गार ते बिल्कुलु पवंदो, बिजली बंदि हूंदी असांजा कम न थींदा, जेके बि सनतूं ॿिया टिया असांजो जेके बि एडिटिंग जो कमु आहे बैटरियुनि जो आहे ॿियो टियों जो सभु बंदि हूंदो, कमु टुप हूंदो। अॻ में लॉकडाउन ॿिया टिया मसइला इहे असां वटि हुई अरूज ते बीमारियूं सफ़ाई आहे कोन। कोरोना जे करे काफ़ी असर थियो, पर कोरोना खां बाद में हाणे जीअं मार्केट ओपन थी आहे न हिन में बहितरीनु इम्प्रूवमेंट आई आहे। असल में लोड शेडिंग बि आहे, ॿियो वरी माण्हू हाणे जीअं साइडुनि ते ॻोठनि जेके ज़्यादातर ओॾे सामान वेंदो आहे उते बिजली त तक़रीबन हूंदी ई न आहे, हर कंहिं पंहिंजो सोर्सिस क्रिएट करे छॾियो आहे। जी सोलर प्लेटूं वठणु आहियूं, पखा वग़ैरह बिजली जो आज़ार लॻो पियो आहे, आयासीं सोलर पखा ॾिसणु, मां चवंदा हर कंहिंजी सुख जी शइ आहे त उहा वठी करे यूज़ कयूं। बिजली त काफ़ी त तादाद में त आहे ई कोन, 2-3 कलाक न आहे त हिकिड़ो कलाक आहे, माना लोड शेडिंग सफ़ा माना उरूज ते आहे हिन में लाड़काने शहर में। बिजली खां अध खां वधीक तंग थी चुका आहियूं, त बिजली आहे न त तंग काॾां थींदासीं, बिजली आहे ई न, अची सोलर प्लेटूं ते वठणु आया आहियूं। महांगाई उरूज ते लॻो पियो आहे, अॻ में त प्लेटूं बि सस्ता हुयूं त हाणे महांगियूं थी वियूं, अध खां वधीक प्लेटूं पखा वग़ैरह सहूलत में हा सहूलत आहे। 12 ॾींहंनि में हिननि में हेॾो लॻायूं था। बिजली हुजनि त मसइलो घटि हूंदो, शहर वारा घणो था वठनि बराड़ी वारनि खां, शहर में घणो प्रॉब्लम। हाणे असांजी हिनमहिल बि सुबुह वई आहे बिजली त हिनमहिल ताईं कोन्हे, कमर्शियल एरिया में वेठा आहियूं बिजली आहे कान। उहो बिजली घणे टाइम खां 2-3 सालनि खां वठी वॾो आज़ार, हिन साल त घणो आज़ार कयो अथऊं हद खां वधीक। बिजली एॾो असांजा जो बेइंतिहाई का ॻाल्हि इहा पुछा खां जी ॻाल्हि न आहे, एॾो असांजा जो असां सॼो ॾींहुं दुकान ते सुबुह सां 9 बजे ईंदा आहियूं, राति जे 9 ताईं बिजली हूंदी ई न आहे सफ़ा। बिजली जो माना 3 कलाक 2 कलाक बिजली अचे थी, पोइ ऐं कंहिंखे चऊं गर्मी में ज़ुल्म जी गर्मी आहे ऐं इलाइक़े में इंतिहाई गर्मी आहे, हिन करे असां तमामु परेशान आहियूं। बिजली लाइ हुकूमत खे अपील आहे, इमरान ख़ान खे वरी बि असां अपील कयूं त बराए महिरबानी करे सिंध जे मथां नज़र विझी वञे, सिंध जे मथां माटली मां सलूक थो कयो वञे, इन करे असां तमामु बिजली परेशान आहियूं, बिजली कोन्हे का असां वटि। हा जी नाज़रीन, लाड़काणे वासियुनि जा मां वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त लाड़काणे में बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहो तमामु घणो बिजली बंदि कई थी वञे। अण ऐलानियल लोड शेडिंग आहे, सिर्फ़ु 2 कलाक बिजली हले थी त 4-4 घंटा बिजली बंदि आहे, सॼी राति बिजली बंदि कई वञे थी। माण्हुनि जो इहो बि चवणो हो त बिजली न हुजण जे करे हुननि सोलर ख़रीद कया आहिनि, ॾींहं जो त उहे सोलर जेके आहिनि उहे उस ते हलनि था ऐं सोलर प्लेटूं लॻाइनि था, पर राति जो बिजली न हुजण जे करे उहे घरनि में सही तरीक़े सां आराम बि नथा करे सघनि, ऐं आराम न हुजण जे करे माण्हू ड्यूटियुनि ते बि जेको आहे उहो सही तरीक़े सां नथा पहुची सघनि। त वापडा पारां जेको बिजली लोड शेडिंग आहे उनजो सिलसिलो जारी आहे। वफ़ाक़ी सरकार तोड़े सिंध सरकार बिजली जी लोड शेडिंग ते जेको आहे उनखे ख़तमु न करायो आहे, उन ते अमल न कयो वियो आहे। बिजली जा जेके बिल आहिनि उहे बि जेको आहे ॻरा मोकिलिया वञनि था ऐं डिडक्शन बिल बि जेको आहे मोकिलिया वञनि था, पर उनजे बावजूद बि बिजली जेको आहे शहर जी बंदि आहे। ऐं लाड़काणे में मां ॿुधाईंदो हलां त तमामु घणी गर्मी आहे, 50 खां 52 सेंटीग्रेड ताईं जेको आहे लाड़काणे में गर्मी आहे। बिजली जी गर्मी सबबु जेको आहे माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि, कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। बिजली ते हलंदड़ जेके बर्फ़ जा कारखाना या ॿियूं जेके इलेक्ट्रॉनिक शयूं आहिनि उहे बंदि पियल आहिनि, जंहिंजे करे बर्फ़ न हुजण जे करे जेको थधो पाणी आहे उहो अणलभ थी वियो आहे। घरनि में फ्रिजूं नथियूं हलनि, मासूम ॿारड़ा पीरसनि, उन्हनि खे तकलीफ़ थिए थी, पर वापडा पारां जेको आहे इन ते को बि जेको अमल नथो कयो वञे, कंट्रोल नथो कयो वञे। जॾहिं त वफ़ाक़ी सरकार पारां इहे दावाऊं बि कयूं हुयूं त बिजली लोड शेडिंग जेकी आहे उहा ख़तमु कई वेंदी, पर लाड़काणे में 8 खां 10 कलाक बिजली जेको आहे उहा मुसलसल बंदि कई वञे थी, जंहिंजे करे अहिड़ी कहर जी गर्मी में जेको आहे उहो आवाम घणो परेशान आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सिंध सरकार इन मामले जो नोटिस वठी करे लाड़काणे में बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहा ख़तमु कई वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां गॾु मुनवर खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।